होशियार ख़बरदार। कराची जे सरकारी अस्पतालुनि में जाली डॉक्टर्स जा टोला बि सरगर्म थी विया आहिनि। उहे जाली डॉक्टर तव्हांखे नशे वारी का इंजेक्शन हणी या का दवा खाराए बेहोश करण बैदि तव्हां खां फुरलुट करे सघनि था, तव्हांजा खीसा कटे सघनि था। अहिड़ो वाक़ियो कराची जे सिविल अस्पताल में पेश आयो आहे, जिते हिकु जाली औरत डॉक्टर मरीज़ा खे नशे वारी इंजेक्शन हणण बैदि हुन जो सभु कुझु ॿुहारे वई। मुतासिर औरत जी शिकायत ते सिविल अस्पताल इंतज़ामिया ऐं सिक्योरिटी पारां सीसीटीवी फुटेज जो रिकॉर्ड कढायो वियो। सीसीटीवी फुटेज जी मदद सां जाली औरत डॉक्टर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार कयल जाली औरत डॉक्टर वटां नशे वारी इंजेक्शन, मरीज़ औरत जी चोरी कयल पर्स ऐं मोबाइल फ़ोन हथ कई वई। पुलिस ऐं सिविल इंतज़ामिया जो चवणु आहे त वाक़िए जी जांच कई पई वञे। पुलिस खे इहा जांच ज़रूर करणु घुर्जे त इहा जाली डॉक्टर अकेले सिर कमु करे रही हुई या हूअ जाली डॉक्टरनि जे कंहिं गिरोह जी मेंबर आहे।